बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी जेको आहे त पॉजिटिव डिग्री में जेको आहे कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री जेको आहे उहो ठाहिण जा जेका असूल आहिनि उहे असां पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों जेको आहे असां रूल नंबर 1 जेको ER ऐं EST रूल आहे। जेकॾहिं पॉजिटिव डिग्री आहे त असां जेकॾहिं कंपैरेटिव डिग्री ठाहिणु चाहियूं था त उन जे पुठियां ER ऐं जेकॾहिं असां उन सुपरलेटिव डिग्री ठाहिणु चाहियूं था त उन जे पुठियां जेको आहे जेकॾहिं EST जो इज़ाफ़ो कंदासूं त उहा पॉजिटिव डिग्री मां सुपरलेटिव डिग्री ठही पवंदी। हाणे चवण जो असल मक़सदु इहो आहे त अहिड़ा सिफ़ात जेके हिकु पद वारा हुजनि, पद हमेशह चवण जो मक़सदु इहो आहे त पदुनि खे चइबो आहे त माना अहिड़ो जेको आहे हिकिड़े वर्ड जो अहिड़ो हिसो जेको यकदमि उचारे सघिजे उनखे पद चइबो आहे। सच अ पार्ट ऑफ सेंटेंस, such a part of word which can be sounded at once is called syllable। सिंधी में जंहिंखे असां पद चवंदा आहियूं, माना लफ़्ज़ जो अहिड़ो हिसो जेको यकदमि उचारे सघिजे या लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जाम में जेको आहे त घटि में घटि जेको आहे हिकिड़ो वाविल हुजे त उनखे पद चइबो आहे। त हाणे जेकॾहिं हिकु पद वारा सिफ़त हूंदा पॉजिटिव डिग्री में त जेकॾहिं असां उन्हनि जी कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री ठाहिणु चाहींदासूं त जेकॾहिं पॉजिटिव मां असांखे कंपैरेटिव ठाहिणी आहे त असां उन जे पुठियां जेको आहे ER जो इज़ाफ़ो कंदासूं ऐं जेकॾहिं असांखे जेको आहे त पॉजिटिव मां जेको आहे उन जी सुपरलेटिव डिग्री ठाहिणी आहे त पोइ असां उन्हनि जे पुठियां जेको आहे EST जो इज़ाफ़ो कंदासूं त उहे पॉजिटिव डिग्री मां सुपरलेटिव डिग्री में जेको आहे चेंज थी वेंदा। हाणे फ़र्ज़ु कयो असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे पॉजिटिव डिग्री में जेको आहे स्वीट आहे। हाणे स्वीट कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको असां यकदमि उचारे सघूं था, जंहिंमें असां यकदमि जेको आहे साउंड कढी सघूं था। त हाणे असांखे चई सघूं था स्वीट हुजे, सिमाल हुजे, टाल हुजे, काइंड हुजे, ग्रेट हुजे, डीप हुजे, हाई हुजे, हार्ड हुजे, शार्ट हुजे, नेयर हुजे। खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेका असां सिफ़त आहिनि जेके असां हिकिड़े जेको आहे जंहिंखे चइजे कहीं त पद वारा आहिनि, हिकिड़े ई उचार वारा आहिनि, त असां उन्हनि जो जेकॾहिं पॉजिटिव मां कंपैरेटिव डिग्री में उनखे तब्दील करणु चाहियूं था त उन जे पुठियां सिर्फ़ु असां जेको आहे ER जो इज़ाफ़ो कंदासूं त उहे असांजा जेका आहिनि पॉजिटिव डिग्री मां पंहिंजो कंपैरेटिव डिग्री में चेंज थी वेंदा। जीअं असांजो स्वीट हुयो त स्वीट जे पुठियां जेको असां ER जो इज़ाफ़ो कयो त इहो स्वीट मां स्वीटर ठही पियो। सिमाल हुयो त ER जो इज़ाफ़ो कयो त सिमालर थी पियो। जेकॾहिं टाल हुयो त उनजे पुठियां जेको ER जो इज़ाफ़ो कयो त टालर थी वियो। जेकॾहिं काइंड हुयो त उनजे पुठियां ER जो इज़ाफ़ो कयो त काइंडर थी वियो। उन खां बाद में ग्रेट हुयो त उनजे पुठियां ER जो इज़ाफ़ो कयो त ग्रेटर थी वियो। डीप हुयो उनजे पुठियां जेके ER जो इज़ाफ़ो कयो त डीपर थी पियो। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांजो हाई मां जेको आहे हायर कयो। हाणे जेकॾहिं असां पॉजिटिव डिग्री खे जेको आहे सुपरलेटिव डिग्री में तब्दील करणु चाहियूं था त असांखे जेको आहे पॉजिटिव डिग्री जे पुठियां जेको आहे EST जो इज़ाफ़ो करणो पवंदो। त हाणे जॾहिं असां जेको आहे पॉजिटिव डिग्री में जेका बि असांजा हिकु सिलेबल वारा, हिकु पद वारा जेका लफ़्ज़ आहिनि या हिकु उचार वारा जेका लफ़्ज़ आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि जे पुठियां जेको आहे EST जो इज़ाफ़ो कयूं था त उहे असांजो जेको आहे पॉजिटिव डिग्री मां चेंज थी जेको आहे सुपरलेटिव डिग्री में चेंज थी वेंदा। जीअं उहे असांजो स्वीट हुयो त स्वीट जे पुठियां जॾहिं असां EST जो इज़ाफ़ो कयो त इहो स्वीट टेस्ट बणी वियो जेकी सुपरलेटिव डिग्री आहे। सिमाल हुयो, सिमाल जे पुठियां EST जो इज़ाफ़ो कयोसीं त उहो सिमाल मां सिमालेस्ट जेको आहे सुपरलेटिव डिग्री ठही पई। अहिड़े तरीक़े सां टाल हुयो उन जे पुठियां EST जो इज़ाफ़ो कयोसीं त उहो जेको आहे टाल मां टालेस्ट ठही पियो। अहिड़े तरीक़े सां काइंड आहे उन जे पुठियां बि EST जो इज़ाफ़ो कयो त काइंडेस्ट बणी पियो। ग्रेट आहे त उन मां ग्रेटेस्ट बणी पियो। डीप आहे त उन मां डीपेस्ट बणी पियो। हाई आहे त उन मां हाईएस्ट बणी पियो। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि खोड़ सारा जेको आहे अहिड़ा सिफ़त आहिनि, हार्ड थी वियो, शार्ट थी वियो, नेयर थी वियो। त अहिड़े तरीक़े सां खोड़ सारा जेका सिफ़त आहिनि जेके हिकिड़े ई उचार वारा आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि जो जेको आहे पॉजिटिव मां जेकॾहिं कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री ठाहिणु चाहियूं था त कंपैरेटिव डिग्री ठाहिण जे लाइ असां उनजे पुठियां ER ऐं जेकॾहिं सुपरलेटिव डिग्री ठाहिणु चाहियूं था त उन्हनि जे पुठियां जेको आहे असां EST जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजो जेको आहे त पॉजिटिव मां कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्रियूं ठही पवंदियूं। उमेद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि हुजे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK एकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।